चांडियो चांडियो हो खट्टी मेल त हूअ बि कोन सघंदव। ओ मुसलमानो, हरू भरू पंहिंजो कुकुड़ बि हराम कंदव ये खिल भोग माण्हू जी मूंखे वणे थी, मूंखे वणे थी। ऐं पंहिंजा पैसा बि ज़ियान कंदव। दुनिया केॾी महिल वञे का ख़बर आहे। भलो अथव त इन पैसनि सां कंहिं ग़रीब जी मदद कयो। मेमूण वटि किरोड़ हूंदा न, तॾहिं बि बूछ अहिड़ो लॻो पियो त चवंदो त सबबु कोन्हे। ऐं कुकुड़ कुही दोस्तनि खे खारायो। मेमूण मुंहिंजा यार भल माण्हू भलाल मरण जी का मुद ई कान्हे। छो जो एतिरो कंहिंजे कुकड़ में दमु ई न आहे जो असांजे कुकड़ खे हाराए, थोरी सम्झ धारियो जो असांजे कुकड़ खे हाराए। इहो तो मां जेॾी महिल बिगड़ंदो मलींदो थाव, हू इज़ द सेवाणी। मुंहिंजो कुझु कोन्हे। शरीफ़नि लाइ शरीफ़ आहियूं, मां पाण बाबा मेमूणनि वाणनि जो शागिर्द आहियां। सजणनि खे कंदा जीव आहियूं, असल फॉल्ट हिते आहे। बदमाशनि जा पीउ आहियूं, जे मज़ाक में बि अटकंदे हाणे हथ विझो त ख़बर पए, पोइ ईअं फत कंदे उहे मां विझी वात मां कढां। जीअं अचे कंहिं कुकड़ खे सीर। अरे लौड़े, जीअं अचे कंहिं कुकड़ खे सीर। मारे ये लपाट कयां मुठ वही वजे मुजरा ऐसा भी क्या जीना है भाई, और नामर्दों से कभी प्रेम जुदाई नहीं होती। हरामी है। अरे खोड़ दे बुढ़ी मरन।